खिप्रो सिंधी अदबी संगत सिंध जे अॻूणे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी नसरीन अल्ताफ़ शेख फूह जवानी में असां खां हमेशह लाइ विछड़ी वई। सिंध हिकु बहितरीन कलम धणी, ॾात धणी लेखिका अदीबा खां महरूम थी वई। शहदादपुर तालके जे अॻूणे तालका एजुकेशन ऑफिसर रहंदड़ बहितरीन शाइरी जी सिन्फ़ में मुनफ़रिद सुञाणप रखंदड़ शाइराणी फ़हम ज़बान जे हवाले सां हिकु बहितरीन क़ाबिलियत सलाहियत रखंदड़ अदीबा नसरीन अल्ताफ़ शेख 53 सालनि जे ज़माने में लाॾाणो करे वई। संदसि ओचिते विछोड़े ते सिंधी अदबी संगत शाख़ खिप्रो जे मुनव्वर मल्हा ग़ुलाम रसूल सेठार, उस्ताद अदबी फ़ॉर्म खिप्रो जे उस्ताद लगारी हकीम इमाम बख्श मंगरियो, क़सीम समेजो, एम जुमन कुंभर, मुमताज़ बोज़ा, शफ़ी हिंगोर जो, मासूम मुस्तफ़ा कुंभार ऐं ॿियनि अदीबनि लेखकनि शाइरनि तरफ़ां इल्मु दोस्त, अदब दोस्त, सिंध दोस्त कलम धणी जे ओचिते विछोड़े ते दिली दुख जो इज़हार कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।